الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. اللهم ربنا لك الحمد ملء السماوات وملء الأرض وملء ما شئت من شيء بعد أهل الثناء والمجد. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. इंशाअल्लाह ताला मुफ़स्सल ख़िताब असांजे वॾनि आलिमनि जा थींदा। इब्तिदाई में शुरू में एक हदीस शरीफ जो मफ़हूम तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। अल्लाह खां दुआ कंदे त अल्लाह ताला असांखे पैगाम हक़ सम्झण ऐं उन जे मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हदीस किताब सही बुखारी मुस्लिम उन खां अलावा तक़रीबन अक्सर कुतुब हदीस में इहा हदीस है किथे मुख़्तसरन किथे मुफ़स्सलन मौजूद है। साहबी रसूल सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हुमा जिनखां मरवी डिघी रिवायत है। चंद अहम तरीन गुज़ारिशूं जेके असांजे मुआशरे सां ताल्लुक़ रखंदियूं मुख़्तसर वक़्त में तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। सैयदना जाबिर रज़ियल्लाहु अन्हु बयान था फरमाइनि त असीं नबी अलैहिस्सलाम सां गॾु कंहिं जंग तां वापसि मोटियासूं पिए। साथी हर को पंहिंजे सवारीअ ते सवार हुजे, आऊं बि पंहिंजे उठ ते सवार हुजां। फरमाइनि था अबता जमली मुंहिंजो उठ थकी पियो, हिमत हारे वियो, हलियो न पियो सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हुई पाण सफ़र हुजे या हज़र हुजे हर साथीअ जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झंदा हुआ, उन जे मसइले खे हल कंदा हुआ। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम हली करे विया। फरमाईंदा जाबिर मां बालु जमलिक, छा मसइलो आहे? सॼो लश्कर तेज़ पियो हले, तुंहिंजे उठ खे छा थी वियो आहे? सभिनी खां पोयां आहिस्ता आहिस्ता चवणु लॻा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इअतल बहीरी, मुंहिंजो उठ हलण खां जवाबु ॾेई वियो आहे, कोन थो हली सघे। सुभान अल्लाह। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु बयान था कनि फ़अख़ज़ बिज़नबिही, उठ जे पुछ मां हथ पकड़ियो। फ़ज़जर, जाबिर रज़ियल्लाहु अन्हु बयान था कनि नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम उठ जे पुछ मां पकड़े करे उठ खे दड़को था ॾियनि। फ़ज़जर, दड़को था ॾियनि। फरमाए थो जीअं नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम जो दड़को आयो आहे, ओ उठ जेको सॼे लश्कर में सभिनी खां पोयां पियो थो हले, ईअं थो दौड़े सॼे लश्कर में सभिनी खां अॻियां महार मां चए थो रस्से मां छिके पियो जॾियासि किथे नबी अलैहिस्सलाम जी सवारीअ खां अॻिते न हलियो वञे। हाणे हिते ॿ ॻाल्हियूं। पहिरें नंबर ते इमाम नववी रहमतुल्लाह लिखियो आहे त हिन हदीस मां नबी अलैहिस्सलाम जो तवाज़ु आजिज़ी मालूम थी। गरीब मिस्किन साहबी आहे, हुनजो हालात मालूम कयूं, परेशानी खे हल कयूं। ॿिए नंबर ते उठ हिकिड़ो जानवर आहे,
जी अल्लाह ताला इंसान के अकुल शऊर ॾिनो आहे ईअं ऊठ या जानवरनि खे अकुल कोन्हे पर मोहम्मद रसूलुल्लाह खे सुञाणे थो संदुनि दड़के खे सम्झे थो ऐं संदुनि ते ताअत करे थो त अल्लाह ताला असांखे उहो नबी ॾिनो आहे जंहिंजी इताअत जानवर बि कंदा हुया पर अॼु जो मुस्लमान उन नबीअ खे सुञाणे कोन सघियो आहे खोड़ सारियूं हदीसूं आहिनि नबी अलैहिस्सलाम खे दुनिया जा जानवर सुञाणींदा हुया मुस्नद अहमद शरीफ़ जे अंदरि सही सन असांखे रिवायत अचे थी नबी अलैहिस्सलाम जे दौर जो वाक़ियो आहे त को शख़्स जबलनि में पंहिंजूं बकरियूं चारे रहियो अचानक हिकिड़ो बगड़ आयो हुनजी हिकिड़ी बकरी खणी भॼी वियो हमरा पुठियां लॻो आख़िरकार बगड़ खां उहा बकरी उन हमरा छॾाए वरिती जीअं उन हमरा बकरी छॾाई न बगड़ मथे जबल ते चढ़ी उन हमरा ॾांहुं पंहिंजो कंधु वराए पंहिंजी दुंब ते वेही टंगुनि ते वेही चए थो अतंज़उ मिन्नी रिज़्क़न साक़हु अल्लाहु इलैया अल्लाह जबाना ही रिज़्क़ मूंखे मुंहिंजे रब ॾिनो तूं मुंहिंजे वात मां मुंहिंजो रिज़्क़ खसे वियो हुई हमरा तजुब में परेशान थी वियो चवण लॻो वाह अजब ज़िबु यतकल्लम बगड़ इंसान वांगुरु ॻाल्हाए पियो हमरा दंग परेशान पियो बगड़ खे निहारे बगड़ हुन ॾांहुं पोइ निहारे बगड़ अगरि अॻियां ॿियो जुमिलो ॻाल्हायो चवण लॻो इंसान अला उख़बिरुका बिअअजब मिन हाज़ा तोखे ॿुधायां तोखे मुंहिंजे ॻाल्हाइण ते तइजुब थो थिए तोखे हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी थो ॿुधायां जो इन खां वॾो तइजुब उन ॻाल्हि में समायल आहे मुंहिंजो ॻाल्हाइण खां एॾी वॾी तइजुब जी ॻाल्हि कोन्हे तइजुब जी ॻाल्हि छा आहे बगड़ जा अखर सुभान अल्लाह हीअ अॻियां अखर बगड़ जा आहिनि जानवर जा आहिनि अल्लाह जे हुकुम सां उन जानवर ॻाल्हायो उहो जेको शख़्स हो उहो मुस्लमान कोन हो जंहिं सां बगड़ थो ॻाल्हाए हदीसनि बाज़नि में आहे त उहो यहूदी हो बगड़ चए थो इंसान मुंहिंजे ॻाल्हाइण ते ताजुब न कर ताजुब जी ॻाल्हि इहा आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियस्रिब युख़बिरु बिअंबाइ मा क़द सबक़ अल्लाह ताला मदीने में अहिड़ो सोनो नबी मोहम्मद नाले मोकिलियो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जे हुकुम सां माज़ीअ जूं ख़बरूं थो ॿुधाए अल्लाह सां हुनजो ताल्लुक़ आहे आसमानी ख़बरूं ज़मीन ते ॿुधाए वियो हीअ तजुब जी ॻाल्हि बगड़ बि असांजे हबीब खे सुञाणींदो उहो शख़्स सिधो आयो आहे मदीने में डिघी रिवायत आहे मुख़्तसर बकरियूं साइड ते ॿधी करे नबी अलैहिस्सलाम जे बारे में पुछा ॻाछा करे आयो आहे अची करे जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां क़ुर्बान वञा ऐं तव्हांखे मञंदो कोन हुउसि पर बगड़ ॿुधायो त तव्हां अल्लाह जा सचा नबी आहियो पोइ नबी अलैहिस्सलाम सभिनी साहबनि खे गॾु कनि था फरमायो उन शख़्स खे चयूं त हाणे पूरो वाक़ियो ॿुधा उन शख़्स बगड़ जो वाक़ियो ॿुधायो पाण फरमायो सदाक़ हिन सच ॻाल्हायो आहे इन बगड़ मूंखे सुञातो थिए इन बगड़ मूंखे सुञातो थिए ऐं पाण फरमायो क़यामत खां पहिरें दौर ईंदो यतकल्लमुल इंसान सां जेके जानवर ने ॻाल्हाईंदा एसि ताईं ततकल्लमु अज़बत शौकी इंसान जी लठ इंसान सां ॻाल्हाईंदी त क़यामत खां पहिरीं दौर अचणा त बहरहाल मौज़ू जी मुनासिबत सां सुभान अल्लाह अल्लाह ताला असांखे उहो नबी ॾिनो जंहिंखे दुनिया जा जानवर सुञाणींदा ऐं चयो वञंदा हुआ वॾी अज़ीम ॻाल्हि जेका तव्हांखे सम्झाइण थो चाहियां तजुब मतलूब आहे सही मुस्लिम जे अंदरि हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े बाग़ में दाख़िल थिया जीअं असांजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाग़ में दाख़िल थियो आहे बाग़ जे अंदरि मौजूद हिकिड़ो ऊठ जीअं मदीने वारे मीर ते नज़र पई आहे डोड़ंदो थो अचे पंहिंजे कंध खे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में रखी करे रोअण शुरू थी वियो आहे अखियुनि मां पाणी जा नीर था वहनि उठ पियो थो रोए इमाम काइनात अलैहिस्सलाम पंहिंजो मुबारक हथ उठ जे कुल्ले ते घुमाइनि था हथ फेरे आहिस्ता आहिस्ता रोई उठ चुप थी वियो पाण चवण लॻा ऐन रब्बु हाज़ल जमली
इन उठ जो मालिक केरु आहे? अंसारी साहब अल्लाह जा नबी मुंहिंजो उठ आहे। फरमाइण लॻा अल्लाह जा माना हिन उठ मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे वरितो आहे। हिन उठ पंहिंजी ॿोलीअ में मूंसां शिकायत कई आहे त तूं हिन खां कमु घणो थो वठी, खाधो कोन थो खाराई। इत्तक़ुल्लाह फी हाज़िहिल बहाइम, ए दुनिया जा इंसानो, ई दरिंदा जानवर अल्लाह तव्हांजे हवाले कया आहिनि, हिन जा ख़्याल रखो। क़यामत जॾहिं पुछणो थींदो त जानवर सुञाणींदा, बिल्कुलु वण सुञाणींदा, दुनिया जा वण सुञाणींदा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर मुसलमान कोन सुञाणे सघियो, जो ॿिए पासे थो वञे मदीने वारे साईं खे छॾे करे। मशहूर हदीस तव्हां ॿुधी हूंदी, बहुत वॾी मुनासिबत सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बुखारी मुस्लिम वग़ैरह जी हदीस आहे जंहिं थुड़ ते टेक ते ख़ुतबो ॾींदा हुया, मिंबर ठाहियो वियो, पाण हुन थुड़ खे छॾे ॾिनो। हदीस में आहे त उहो थुड़ ईअं थो दाऊं करे, ईअं थो दाऊं करे जीअं ॾाची दाऊं करे। सहाबा इकराम बयान था कनि, नबी अलैहिस्सलाम खे ॿुधायो अल्लाह जे नबी थुड़ रोए पियो। पाण फरमाइनि था हिन थुड़ खे दुख अफ़सोस थियो आहे त वहीअ जो पैगाम जेको हिन ॿुधो थिए अॼु हुन खां ई दूर थी वियो आहे, महरूम थी वियो आहे। अॼु मुस्लमान खे हिन मुबारक महफ़िल जी अहमियत ख़बर कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे ॻोठनि में इलाइक़नि में उलमा मौजूद आहिनि, क़ुरान सुन्नत जी महफ़िल आहे, असांखे अहसासु कोन्हे। पर खजीअ जो थुड़ जेको मोहम्मद रसूलुल्लाह जे ज़ुबान मां वहीअ खे ॿुधंदो हो, उहो रोए थो इन वहीअ खां परते थियण जे करे। हबीब काइनात अलैहिस्सलाम वञनि था, उन थड़ जे मथां हथ घुमाइनि था। सहाबा इकराम बयान था कनि जीअं ॿार सुॾका भरे ख़ामोश थिए, आहिस्ता आहिस्ता उहो थोरो ख़ामोश थी वियो आहे। पाण फरमाइनि था दुनिया जा इंसानो यादि रखो, लौ महदिन हो लहन इला यौमिल क़ियामह, जेकॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन थुड़ खे छातीअ सां न लॻाए हा, क़यामत ताईं ही थुड़ रोअंदो रहे या रड़ंदो रहे या मोहम्मद रसूलुल्लाह जी जुदाईअ में दूरीअ में। उन थुड़ खे ख़बर आहे नबी को मामूली नबी को जानवर सुञाणींदा हुआ, वण सुञाणींदा हुआ। सही मुस्लिम में हदीस जेकी डिघी रिवायत मुख़्तसर सैयदना जाबिर रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी आहे। फरमाईंदा नबी अलैहिस्सलाम सां गॾु वञा पियो, जंग में मौजूद आहिनि, क़ज़ाए हाजत जी ज़रूरत थी पई, काश मौजूदु कोन्हे, ओट जंहिंजे पुठियां क़ज़ाए हाजत। पाण विया हिकिड़ो वण बीठो आहे, वण जी टारी में हथ विझी फरमाइनि था इनकादी अलैया बिइज़्निल्लाह, अॼु वण हल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काहे तो हले, अल्लाह जे हुक्म सां हल। जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाइंदो वण ज़मीन चीरींदो उते वियो आहे जिते नबी अलैहिस्सलाम काहे रहिया, वरी ॿिए वण खे काहे रहिया, पंहिंजी क़ज़ाए हाजत पूरी करे हथनि सां इशारो कयो, वण पंहिंजी जॻह ते। जानवर सुञाणींदा, वण सुञाणींदा। सुनन दारमी में सही सन सां हिकिड़ी हदीस अचे थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॿाहिराणे जे शख़्स खे चयो त तव्हां कलिमो पढ़ो मुस्लमान थियो। उहो शख़्स चए थो मैं शहद लक, गवाह पेश कर, तुंहिंजी गवाही केरु ॾींदो? नबी काइनात अलैहिस्सलाम हेरा होला नज़र फेराई आहे, साम्हूं ॾिठो त खजीअ जो वण, पाण चवण लॻा हाज़िहि सलीमतु, अल्लाह जा माना ही खजीअ जो थुड़ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे थो। सारी बयान थो करे नबी काइनात अलैहिस्सलाम आंगुर सां इशारो कयो आहे तख़ुतुल अर्द ख़त्ता, ओ थुड़ ज़मीन खे चीरींदो करे मोहम्मद रसूलुल्लाह जे साम्हूं बीठो आहे। अची करे पढ़े थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह, जेतो गवाही थो ॾियां त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो रसूल आहे। पाण फरमाईंदा टे दफ़ा उन थुड़ हदीस में नबी अलैहिस्सलाम जी नबूवत जी गवाही ॾिनी, वरी पाण इशारो कयो पंहिंजी जॻह ते बीठो। बाद रिवायत में आहे त पाण फरमाइण लॻा हाज़ल अस्कु, हिन थुड़ में जेको खजिन जो छुगो आहे न, इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे थो, इहो मुंहिंजी नबूवत खे सुञाणे थो, मुंहिंजे बारे में गवाही ॾिए थो। पाण इशारो कयो, टे दफ़ा में छुगे कलिमो पढ़ियो, पत्थर सुञाणींदा हुया। सही बुखारी में हदीस है, पाण फरमाईंदा दुनिया जा इंसानो, अल्लाह जो कसम लक़द कुन्तु आरिफु हजरन बिमक्कत, मक्के में हिकिड़ो पत्थर जंहिंखे आउं सुञाणा थो, ओ पत्थर जॾहिं पत्थर वटां गुज़रंदो पढ़ंदो अस्सलामु अलैका या
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे जमादात सुञाणींदा हुया सही बुखारी में हदीस आहे सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा अल्लाह जो कसम असीं नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम सां जॾहिं मानी खाईंदासीं खाधो रखियो वेंदो कुन्ना नस्माउ सौत तस्बीह जॾहिं हबीब कायनात अलैहिस्सलाम जा खाधे में हथ लॻंदा हुया त उन खाधे में आवाज़ ईंदो सुभानअल्लाह सुभानअल्लाह हजर शजर जमादात सुञाणींदा चयो कंदा हुआ केतिरियूं हदीसूं टिकोलो आहे मुख़्तसर त हिन हदीस में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जानवर खे इशारो कयो आहे पियो थो डोड़े जाबिर रज़ी अल्लाह अनहु छिके पियो जॾहिं अल्लाह ताला असांखे उहो नबी ॾिनो आहे जंहिंखे हे मखलूक़ूं अल्लाह जे हुकुम सां सुञाणींदियूं आहिनि कॾहिं कॾहिं पर मुस्लमान हुन नबीअ खे सुञाणे कोन सघियो आहे हुनजी अहमियत फज़ीलत खे सुञाणे कोन सघियो आहे हुनजे मुक़ाबले में ॿिया आहिनि असां अहल हदीस जो मनहज ऐं मिज़ाज इहो आहे अल्लाह जी ख़ल्क़ मां सभ खां वॾो दर्जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे बराबरि का ज़ात आहे कोन जंहिंजी पोइलगी कजे बाक़ी सभिनी जी इज़त फर्ज़ आहे ॿियनि खे ॿिया नज़र आया पर असां चऊं था आख़िरी ॾाको आहे इंतिहाई ॾाको आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां मथे का ज़ात कोन्हे जंहिंजी पोइलगी कजे सदन अचण खां पोइ जानवर खे सुञाणींदा सदन चयो कंदा हुआ बहरहाल लिखी रिवायत आहे जाबिर रज़ी अल्लाह अनहु बयान था कनि थोरो अॻिते वियासीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत मुबारक सुभान अल्लाह पाण चवण लॻा जाबिर ॾे ख़बर चार भला तूं जल्दी जल्दी पोइ हाणे हली चवण लॻा अल्लाह जे नबी शादी ताज़ी थी आहे हाणे जल्दी कर वञिणो आहे पाण फरमायूं शादी थी वई हा अल्लाह जे नबी शादी कंहिंसां थी आहे कुंवारी औरत सां या बेवा जंहिंजो मुड़ुसु वफ़ात थी करे वियो या जंहिंखे तलाक मिली आहे चवण लॻा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही आहे बेवा से पाण चवण लॻा जाबिर इहो तूं ग़लति कयो हल तज़वजत बिकरा तुलाइबुहा व तुलाइब तूं जवान मुड़ुसु तुंहिंजी पहिरीं शादी आहे जाबिर भलो हुयो तूं कुंवारीअ सां शादी करी आहे भई हिक ॿिए जी जवानी मां फ़ाइदो वठो आहे चवण लॻा हबीब तव्हां खां घुरिजी वञा तव्हांखे पतो आहे मुंहिंजो बाबा तव्हां सां गॾु जंग गोद में शहीद थी बाबा जो हिकिड़ो पुटु हुयुसि 6 भेनरूं आहिनि उन्हनि जूं शादियूं करण लाइ उन्हनि बाबा जे मथां कर्ज़ आहिनि मूं चयो त वॾी उमिरि जी औरत हूंदी सभु कम सवला थी पवंदा पाण भेनरूं भलो कई हिते क़ाबिल गौर हिकिड़ी अहम तरीन ॻाल्हि जाबिर रज़ी अल्लाह अनहु मदीने में नबी अलैहि सलाम सां गॾु रहण वारो नबी अलैहि सलाम खे ख़बर कोन्हे शादी थी वई असां वटि शादी थिए थी न पोइ केॾी सादगी सां आहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे 8 ॾींहं पहिरियों गोल धमाका पूरे पाड़े वारनि जी निंड हराम 24 कलाक घर में लानत पई वसे पोइ अलाह माफ़ करे घर घर में जोड़ा आहिनि इख़्तिलाफ़ आहिनि फितना आहिनि ख़ुशीअ जे मौक़े ते असां रब खे ललकारियो पोइ नतीजा असीं सभु पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया ॿिए नंबर ते सादगीअ सां शादी नबी अलैहि सलाम खे दावत कोन्हे असां वटि जेकॾहिं दावत हमारा खे न मिली मुंहुं सुॼाए थो वञे वरी जेकॾहिं दावत में एतिरे मुकाबले जी पवंदो 1000 रुपया पोइ ॾियणो आहे हीअ ग़लति सिस्टम असांजे मुआशिरे में अलाह जो कसम तबाह थी वियासीं ख़ासि तौर ते जिनखे अलाह सरमायो ॾिनो आहे न उहे मिसकीन जो ख़्यालु कयो यार शादियुनि में पैसा वठी उन्हनि मिसकीननि खे मजबूर न कयो मिसकीन 5 भत खाए अलाह जो कसम आहे 500 रुपया रोज़ाने कमाइण वारो महीने में 5 भत खाए हुनजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी दीन इस्लाम में वली मुंहुं सदके जो हिकिड़ो क़िस्म आहे हदीसुनि जा बाब खोलियो ही होटलिंग सिस्टम जहालत जो सिस्टम आहे इस्लामी मिज़ाज जे ख़िलाफ़ आहे बग़ैर मानी जा महिमान खाई वियो आहे दर ते पैसा इकराम ज़ईफ़ जे ख़िलाफ़ आहे वरी जेकॾहिं को मिसकीन मौलवी माण्हू 6000 पगार 500 न ॾे न घर जो फक हूंदो मुला मानी खाई वियो पैसा कोन ॾे त इंतिहाई ग़लति असांजे मुआशिरे में रस्मूं अची वियूं आहिनि एतिरे क़दुरु जो पोइ जे बारे में उलमा इकराम जी बाज़ उलमा जी फतवा त हुरमत जी आहे असीं इहो कोन था चऊं पर असीं चऊं था इंतिहाई गंदी हिकु ख़राबु हरकत आहे जो महिमान खे मानी खाराए पैसा थो वठी ॾे उजरत थो वठी थो जाइज़ कोन्हे करनि इंतिहाई ख़राबु हरकतूं आहिनि असांजो मुआशिरो हिन हरकतुनि जे करे तबाह थी वियो आहे तव्हां सादगी सां जेतिरी ताक़त आहे 2 टे ॻोल्हायो 3 ते ॻोल्हायो लाज़मी कोन्हे सॼे जग खे दावत ॾियो
अल्लाह कुशादगी ॾिनी आहे त ख़ैरात अजर सवाब सदके जी ॾींहुं असां दिलि खोले ख़र्च कयो, ग़रीब मिस्कीन खाइनि दुआऊं कंदा वञनि, होटलनि पर सिस्टम खां बचो। हदीस तव्हांजी ज़िमेदारी आहे हिननि फितने जे दौर में तव्हां पंहिंजे मुआशरे खे ग़लाज़तुनि खां पाक ऐं साफ़ कयो, उहो मुबारक माहौल कयो, क़ाइमु कयो जेको मुहम्मद रसूलुल्लाह जे दौर में हो। बहरहाल घणी सादगी सां शादी थी वई आहे, नबी अलैहि सलाम खे पतो ई कोन्हे, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि अची वई आहे। जाबिर रज़ी अल्लाह अनहु ॿुधायो भेनरुनि जी शादी करणी आहे, माली पोज़ीशन नबी अलैहि सलाम खे ख़बर आहे, बाबो शहीद थी वियो आहे, पीउ खे हिकिड़ो पुटु, कर्ज़ जो मसइलो बि आहे, सभु नबी अलैहि सलाम हाणे नोट कया। बाबो शहीद थियो, सभ खां पहले दिलदारी ॾिनी, पाण चवण लॻा त जाबिर अला उबश्शिरुका मा लक़ी अल्लाहु बिही अबाक, बाबे जे लाइ तूं भला परेशान आहे न, पहिरीं त इहा ॻाल्हि ॿुध, तोखे ॿुधायां तुंहिंजे बाबा खे अलाह कहिड़ी फज़ीलत ॾिनी आहे। परेशान छाजे लाइ आहे बाबे जे लाइ, भला परेशान छो थियो? चवण लॻा हबीब घुरिजी वञा, मूंखे ॿुधायो भला दिलि जो ॿार लहे। पाण चवण लॻा जाबिर इन अल्लाह अहया अबाक मा कल्लम अल्लाहु अहदन क़त्तु इल्ला मिन वराइ हिजाब। जाबिर दुनिया जा इंसान मर्द आहिनि, नेकोकारनि जो रूह सतन आसमान खां मथे वेंदो आहे, अल्लाह हर कंहिं सां ॻाल्हाईंदो आहे, पर्दा हूंदा आहिनि। पर जाबिर तुंहिंजो बाबा अब्दुल्ला हुआ, जॾहिं हुनजो रूह अल्लाह जे साम्हूं पहुतो न, फकल्लमहु कफ़ा, अल्लाह तमामु पर्दा हटाए तुंहिंजे बाबा सां आम्हूं साम्हूं ॻाल्हायो। तुंहिंजे बाबा खे अल्लाह फरमायो या अब्दे तमन्ना, अब्दुल्ला छा खपे? तुंहिंजे पीउ वराणियो, अल्लाह वरी ज़िंदगी खपंदी आहे, उहद जे मैदान में शहादत जो मौत खपंदो आहे, वरी तुंहिंजे चेहरे जो दीदार खपंदो आहे। अल्लाह फरमायो न अब्दुल्ला या ॿियो घुर, संभव न अल्लाह ॿियो न, बसि तुंहिंजे चेहरे जो ॿीहर दीदार, शहादत जो मौत। टीहर अल्लाह फरमायो न अब्दुल्ला ॿी का शइ, इहा न। चलो रब न बसि याद ई खपे। अल्लाह फरमायो त अब्दुल्ला इहो मुंहिंजो अटल फ़ैसिलो आहे, दुनिया जी ज़िंदगी हिकु दफ़ो ॾींदो आहे, वरी कंहिंखे कोन मिलंदी आहे, जेको करिणो आहे हीअं करिणो आहे, बसि ॿी का शइ घुर। पोइ हाणे अब्दुल्ला रज़ी अल्लाह सोचणु लॻो त अल्लाह खे कुझु न कुझु घुरणो पवंदो, वरी अल्लाह छॾींदो कोन। पोइ हुन टाइम ते छा थो घुरे रब, बसि पोइ हाणे भला हिकिड़ी ख़्वाहिश, अल्लाह दुनिया में जेके मुंहिंजा भाउ आहिनि, मुंहिंजो अहल औलाद मिट माइट, अल्लाह उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचा, हिन दीन जे बदिले में, शहादत जे बदिले में, दीनदारी जे बदिले में जेको तो मूंखे एहसास ॾिनो आहे। रब्बुल आलमीन कुरान मुक़द्दस जो आयत नाज़िल कयो, फला तहसबन्ना अल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह फरमाया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे इंसान खे ऐलान करे ॿुधायो, जेके जान अल्लाह जे ख़ातिर कुर्बान करे आया आहिनि, उहे हक़ीक़ी एतबार ते मौत कोन्हे, अल्लाह वटि फिरदौस जे बाग़नि में ज़िंदा आहिनि। फरीहीन बिमा आताहुमुल्लाह, रब्बुल आलमीन फिरदौस जे बाग़नि में जेके नेमतूं हुननि खे ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे हासिल करे ख़ुशि आहिनि, राज़ी आहिनि। इहे आयतूं उन वक़्तु नाज़िल थियूं। हाणे पीउ जे बारे में दिलदारी मिली वई, हाणे माली मदद करणी आहे। आख़िरी ॻाल्हि चंद मिंट में ख़तमु कयां। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवण लॻा जाबिर बिनी जमल का आगा, हीअ उठ हाणे मूंखे खपाए ॾे भला। जेको पुयां पियो हलियो, नबी अलैहिस्सलाम इशारो कयो, चवण लॻा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां त आउं घुरिजी वञा, मुंहिंजो माल घुरिजी वञे, उहा लक ऐं खपाए नहीं तव्हांखे उठ मुफ़्त में ॾींदुसि। चवण लॻा जाबिर असीं मुफ़्त में कोन वठंदासीं। चवंदा अल्लाह जे नबी मुफ़्त में ॾींदुसि। फरमाइण लॻा मुफ़्त में कोन वठंदुसि। टियों दफ़ो फरमाइण लॻा गफ़रल्लाहु लक या जाबिर, जाबिर अल्लाह तुंहिंजे कमियुनि कोताहियुनि मदाइनि खे माफ़ करे वठ, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खपाए ॾे। चवण लॻा अल्लाह जे नबी हाणे दुआऊं मिली वियो न, ठीकु आहे, पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी। पाण वॾी क़ीमत तय कयूं, मुख़्तलिफ़ रिवायतुनि में मुख़्तलिफ़ क़ीमतूं, अंदाज़े मुताबिक़ 17-18 तोला सोन जे बराबरि क़ीमत, वॾी क़ीमत। मदीने पहुता,
नबी अलैहिस्सलाम ने ये रिवायत सिद्धो मस्जिद में आया, जाबिर रज़ियल्लाहु अन्हु उठ बदी मस्जिद में नबी अलैहिस्सलाम जी आदम मुबारक की पाण बरकत नमाज पढ़ियो। पाण जॾहिं बि ॾिखे सफ़र था मोटंदा बरकत नमाज पढ़ी पोइ घर वेंदा। असां वटि अक्सर माण्हुनि खे मसइलो ख़बर कोन्हे या अज़ीम सुनत आहे जेका असांजे मुआशरे में शायदि ख़तमु थी वई आहे। हज जो सफ़र आहे, उमर जो सफ़र आहे न, करे अचो त घर सिधो न वञो, बरकत मस्जिद में पढ़ी पोइ वञो। हमेशह नबी अलैहिस्सलाम कयो, कॾहिं बि नबी अलैहिस्सलाम सिधो घर कोन विया। हिकिड़ी हदीस में कोन्हे, हिकिड़ी हदीस में कोन्हे, बल्कि बाज़ हदीस में तसरीह मना आहे बरकत पढ़ी पाण जी नमाज़ पढ़ी। उलमा हिकमत ॻाल्हि की आहे, शायदि सफ़र हिकु अज़ाब जो टुकड़ो, इंसान मौत जे मुंहं में 120-130 जी स्पीड में गाॾी बि हले, थोरो हीअं ज़िंदगी ख़तमु। अल्लाह सही सालिम मोटायो आहे, इंसान मौला जे साम्हूं शुक्राने जा सजदा अदा करे या बस लिखियो त इंसान जॾहिं 15-20 ॾींहं घर खां परे वेंदो आहे न, हाणे दिलि में तड़पूं अरमान हूंदा आहिनि, पंहिंजे बचड़े जो दीदार कयां, पंहिंजे बाबा खे अम्मा खे ॾिसां। पर मोमिन सब मोहब्बतों साइड ते रखी करे मौला जे साम्हूं झुकंदो आहे, ऐलान कंदो आहे सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। मौला तोड़ा तो बुलंदा तो जो गुलाम तो जो नौकरा, दुनिया जो मोहब्बतों मिटन माइटन जो मोहब्बतों साइड ते पहलवान की रहमान मुझी पेशानी सब खां पहले तुझे साम्हूं लगी। अल्लाह जो शुक्र अदा कंदो पोइ नबी अलैहिस्सलाम ने नमाज़ पढ़ी, जाबिर जो दाखिल थिया, वेण लॻा पर में सले रकात आहिनि, जाबिर न वे बरकत पढ़ी पोइ वे। उलमा लिखियो त मस्जिद में अचण वारे जे लाइ ज़रूरी आहे त बरकत पढ़े, बस वजूब जा क़ाइल आहिनि, लेकिन इस्तेहबाब ज़रूर आहे, ताक़ीदी हुकुम आहिनि। वे बरकत पढ़ी पोइ वेहणु घुरिजे। बरकत पढ़ी वेठा, पाण चवण लॻा जाबिर मोजा बिलाल मोजे जाबिर खे सोन थोरे ॾे। सैयदना बिलाल सैयद रज़ियल्लाहु अन्हु उठ जी क़ीमत सोन थोरे ॾिनो आहे। चवण लॻा ज़िदो या बिलाल, बिलाल मोजे जाबिर खे वधाए ॾे, बाज़ रिवायत में ॿीणो करे ॾे। सुभान अल्लाह, 30-34 तोलनि जे आसपास सोन सैयदना जाबिर खे मिलियो आहे। फरमाए थो जीअं मूंखे सोन मिलियो, कसम खयम वल्लाहि ला उनफिकु अबदन हत्ता अमूत। एक सोन उठ जी क़ीमत, ॿियो सोन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत में इज़ाफ़ी ॾिनो आहे। जेसि ताईं जहिड़ो हूंदुसि दुनिया में मोहम्मद रसूलुल्लाह जे हथ में ॾिनल या बरकत वारी शइ ख़र्च कोन कंदुसि। जो फजअलतु फी कीस, हिकु थैली ठारायो, थैली ठाराए 24 कलाक गॾु, घर में गॾु, सुम्हां गॾु, सफ़र में गॾु, हज़ार में गॾु, कॾहिं ज़िंदगी भर मूं सोचियो हिन सोन खे ख़र्च न आहे करणो। या नबी अलैहिस्सलाम जी सची मोहब्बत ई न, सहाबा इकराम जी मोहब्बत। नबी अलैहिस्सलाम जी छो त जेका ज़ात खे शइ लॻी, जिस्म खे लॻी, उहा शइ बरकत वारी आहे ऐं उहो एज़ाज़ नबी लिखे आहे। बाक़ी माण्हुनि उम्मत खे ॾिनो ऐं हदीस जो मिज़ाज आहे तहज़ीम आख़िरी दर्जो मोहम्मद रसूलुल्लाह सम्झो आहे। ॿियनि खे ॿिया नज़र आया, नबीअ जे घर में पियारियो, फलाणो जुबे वारो, कुबे वारो, हुन जा वार बरकत वारा। वो नवाब शाह में अमरा ॿुधायो त नांगो अमरा खोलिया, नांगो अमरा कपिड़ा खोटो भाई, मूं बेठो त ॾिठो, अलाह माफ़ करे परे नज़र पइजी वई। हमारा उनखे चवनि था, अरे जंहिंखे कपिड़नि पाइण जी तमीज़ कोन्हे, शरई हुकुम आहे, कपिड़ा पाइण फ़र्ज़ आहिनि मर्द जे लाइ, औरत जे लाइ, सतर ढकनि। जंहिंखे एतिरो अकुलु कोन्हे, उहो असांजे हिन जाहिल मुआशरे में वली आहे। विलायत हिते सस्ती शइ आहे, मार्केटी शइ आहे, पर अहलुल हदीस विलायत हिकु अज़ीम शइ आहे अहलुल हदीस वटि, जेका हर कंहिंखे कोन मिलंदी आहे। रहमानी अता आहे, अज़ीम इंसान खे मिलंदी आहे, जेके दीन जा आलिम हूंदा आहिनि, तक़वा ऐं परहेज़गारी जा पेकर हूंदा आहिनि, रब जी बंदगी करण वारा हूंदा आहिनि, त विलायत अज़ीम शइ उन्हनि खे मिलंदी आहे। त सहाबा मोहताज जी रही आहे, पाण ग़रीब मिसकीन, उन चादर जी वरी ज़रूरत हुई, पाण वरितो निमाज़ में पाए निकिता, ॾाढी भरणी पई लॻे। हिकिड़ो शख़्स पी आयो, मां अहसनहा फक्सुनीहा या रसूल अल्लाह, अल्लाह जन में चादर ॾाढी भली आहे, इहा चादर तव्हां मूंखे ॾियो। पाण में हा ठीकु आहे, सुभान अल्लाह, क़ुर्आन जे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगीअ में पाण कॾहिं कंहिं सवाल खे जवाबु कोन्हे न हुजे कहिड़ी शइ मौजूदु थी, हिकु मिसाल हदीस में कोन्हे। ओ साहबी चादर पाए आयो, सभु सहल रज़ी अल्लाह फरमाए थो असीं सभु फिरी आयासीं, अल्लाह जा मना छा कई तोखे ख़बर आहे त नबी अलैहिस्सलाम ग़रीब मिसकीन इंसान, हिकिड़ी औरत चादर ठाहे ॾिनी आहे, तो वरी हिन खां वठी छॾी आहे। नबी अलैहिस्सलाम छा लॻा, तव्हां नाराज़ न थियो, मूंखां पुछो या चादर मूं छा लाइ वरिती आहे भला।
फरमाइण लॻा तव्हां हिन जे लाइ सम्झो था त हीअ चादर का ख़ूबसूरत ऐं ज़िंदगी में पाईंदुमि। चए थो अल्लाह जो कसम आहे हीअ चादर मूं हिन जे ख़ातिर वरिती आहे जॾहिं जहान छॾियां त हिन चादर में मूंखे कफनायो वञे। सैयदना सहल रज़ी अल्लाह अन्हु बयान थो करे ज़िंदगी भर मूं नोट कयो उन शख़्स उहा चादर कॾहिं कोन पाती। हिकु ॾींहुं दुनिया छॾे वियो हुनजी लाश खे रखियो वियो। चए थो मथां कपिड़ो हटाए ॾिठमि त जिस्म जे मथां उहा चादर वेड़ी रही जेका मोहम्मद रसूलुल्लाह ॾिनी। ते मोहब्बत ई नबी अलैहिस्सलाम सां, नबी अलैहिस्सलाम जे जिस्म में लॻल शयुनि सां खोड़ सारियूं रिवायतूं आहिनि। ॾिखो माना बहरहाल चादर जा फरमाए थो हेॾे ख़र्च कोन कंदुसि। हाणे सोन खणी घर पहुतो आहे जीअं पहुचे ॾिसे त उठ संदसि उठ दर ते हिकिड़ो मरकाए वेठो अचे। हाणे परेशान थी वियो शायदि रसूलुल्लाह वापार सौदो ख़तमु करे छॾियो आहे। वरी उठ खे महान मां पकड़ीनि था सोन वापसि खणनि था सिधो मस्जिद नबवी में चवंदा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायदि तव्हां वापार ख़तमु करे छॾियो आहे मुंहिंजो उठ वापसि अची वियो आहे। पाण चवण लॻा जाबिर असां सौदो ख़तमु कोन कयो आहे तव्हां उठ खपायो असां ख़रीद कयो तव्हांखे क़ीमत मिली वई आहे। ही हाणे उठ मोहम्मद रसूलुल्लाह जे तरफ़ां तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे हदियो आहे गिफ्ट आहे। उठ जो आहे सोन जो आहे काहे वई दुनिया वारनि ॾिठो त वापार थियो। छा थियो? वापार थियो। पर हक़ीक़त में वापार कोन ग़रीब जी मदद करणी तरीक़े सां इहो राज़ हो जेको जाबिर ॿुधायो त मदीने वारो साईं ग़रीबनि जी हीअं मदद कंदो। अॼु हमारा 5 रुपया ॾींदो आहे न सुबुह जो सवेल फेसबुक ते 17 फोटो वॾा पारा वारे जॾहिं ख़ुदि पसंदी जो अल्लाह जो कसम आहे। अल्लाह ताला जज़ाए किताब में असांजी मौलवी फज़ीलत शेख जुमान को हफ़िज़ुल्लाह अल्लाह ने तक़वा में इज़ाफ़ो करे मुंहिंजे तारीफ़ में इहो अज़ीम इंसान अल्लाह जो कसम माना जे साबित जो वारिस इंसान जेके अल्लाह उहा ख़शियत ॾिनी आहे इन्हनि फितरनि खां वॾो महफ़ूज़ आहे। हीअ असांजा आइडियल नमूना आहिनि मिसाल आहिनि। कॾहिं हिन शख़्स जो तव्हां शौक़िया फोटो ॾिठो आहे? छा हिन माण्हू जी मक़बूलियत कोन्हे? अल्लाह जो कसम मूंखां तोखां वधीक लाइक़ अल्लाह हिनखे दुनिया में ॾियारींदो पर न हिनखे ख़बर आहे दुनिया जी लाइक़ कुझु कोन्हे रहमानी लाइक़ उनजे लाइ शख़्स थियनि था। हिननि जी पैरवी कयो नौजवान उलमा असीं सभु असांजे लाइ ही आइडियल आहे नमूनो आहे मिसाल आहे। अॼु को मुल्क असांजो मानी थो काए 2 शयूं रखी सुबुह जो सवेल टड़क फेसबुक ते फोटो घणियूं लाइकूं थियूं मिलनि। छा आहे ही आलिम मिसाली किरदारु हूंदो आहे हुनजो। हल्का फुल्का ही आवारा गर्दी वारा कमु कोन कंदो आहे जेको मुआशिरे जो लोकल माण्हू कंदो आहे। उलमा आइडियल मिसाल आहिनि हुननि जी ज़िंदगी लिखी वेंदी आहे। अल्लाह जो कसम लिखी वेंदी आहे। असांजूं कहिड़ियूं हरकतूं लिखबियूं मोला फलाणे होटल ते मानी खाधी फेसबुक ते फोटो अचियो 150 मोला खे लाइकूं मिलियूं। इहा असांजी सीरत लिखी ख़ासि तौर ते उलमाए किराम फितन खां बचो। एतिरे क़दुरु साईं हफ़िज़ुल्लाह मौजूदु आहिनि शायदि तस्दीक कंदा आहिनि मुंहिंजे ॻाल्हि शेख सुलेमान रोहिनी वॾो सऊदी जो आलिम आहे साईं वॾो किबार मुहदिस फ़क़ीह आहे। हुनजी वीडियो चङी ॾिठी पई त उन्हनि शेख हफ़िज़ुल्लाह चयो त जेको माण्हू 5-7 आइटम खाए थो ॿाकरो गोश्त वॾो सजायो पियो आहे फलाणो फलाणो शयूं फोटो छॾे थो सोशल मीडिया ते ऐं को ग़रीब मिसकीन जेको मानी जे गिरल आहे सिके पियो न उन फोटो खे ॾिसी हुनजे दिलि में अरमान थियो न क़यामत जे ॾींहुं बदबख़्त खां सुवाल थी मिसाली ज़िंदगी धारियो नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी था अल्लाह जे लाइ अमल त पोइ क़यामत जे रिकॉर्ड खुलंदा न। अल्लाह जो कसम आहे हशर जे मैदान में पोइ तव्हांजा नाला ज़ाहिर थींदा न उहा ख़ुशी उन ख़ुशी खे हासिलु करण जे लाइ मोमिन जीअंदो आहे। बहरहाल रिवायतूं ॾिठियूं आहिनि कर्ज़ जो मसइलो पोइ अहिड़ी तरह मदद थी वई ऐं गॾोगॾु नबी अलैहिस्सलाम हिकिड़े मिंट में ॻाल्हि खे ख़तमु कयां जो त साईं जो असुल किताब थींदो इंशाअल्लाह थी करो अचनि पिया। नबी अलैहिस्सलाम फरमायो त हाणे तुंहिंजे बाबा जो कर्ज़ वहे जाबिर मूंखे ख़बर आहे हाणे खजी लहे न मूंखे ॿुधाइजांइ कर्ज़ खे घुराइजांइ। नबी अलैहिस्सलाम जे हुकुम मुताबिक़ खजी लथी आहे। खजी जो हर क़िस्म अलॻि अलॻि ढेर करे आयो आहे। अचे थो सिधो अल्लाह जे नबी हाणे कर्ज़ी मौजूदु आहिनि बाबा जो कर्ज़ आहे मूंखे कर्ज़ जो फ़िक्रो ऐं बाबा वसियत कई पुट जाबिर मुंहिंजो कर्ज़ लाइजांइ मूंखे वॾे में वॾो फ़िक्र कर्ज़ जो अथई। हीअ अज़ीम औलाद अज़ीम वालिदैन जेके औलाद खे तरबियत कजे। छोकिरो कर्ज़ खां सवाइ बाक़ी माल जे बारे सां कर्ज़ ॾियण खां ॿ रोज़ बाबा जो कर्ज़ आहे बाबा ॼाणे बाबा जी क़बर अथई। हिकिड़े वारा खे चयो कर्ज़ की बाबा जी कर्ज़ अथई वञी क़ब्रिस्तान में हणी जी सौंता
अहिड़ो मुल्क जाइलो अलाह माफ़ करे। तो मुआशिरो में सिरो वज़ीम इंसान आहे, हर वक़्तु फ़िक्र जेको वॾो ढेरो खजीअ जो उनखे 3 दफ़ा ईअं घुमरो ॾिनो, फेरो ॾिनो, एॾो कर्ज़ी सभु ईअं घूरे घूरे मुदा निहारीनि पिया। तो छा कयो आहे, माना दिलि में चवनि पिया तूं नबी अलैहिस्सलाम खे हिन जे करे जाबिर वठी आई त कर्ज़ मां जान छॾाई, पूरो पूरो वठंदासीं, ज़रो कोन छॾींदासीं।